कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें, जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया। जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक। चो सुभान अल्लाह, बुलंद आवाज सा चो सुभान अल्लाह। जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुए जहाँ जहाँ गुजर गया। महबूबी रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया। चो सुभान अल्लाह, दादा चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। नबी जे इश्क में वेठो आ, कुरान जे इश्क में चो सुभान अल्लाह। महबूबी रब्बे किबरिया सरताज जुमला अंबिया, ओ हजरत मोहम्मद मुस्तफा बलगल उला बेकमालिही। रहमत वारो नबी चौबेशक आए के ना कहीं चो पेर मुबारक रहमत चो बेशक, कहीं चो पिनीअ जा हथड़ा मुबारक रहमत चो बेशक। पर चवण वारे चयो आ असांजो अकीदो, असांजे उलमाए देवबंद जो अकीदो। सांगी जे दोसन जतोई जागिराणी मुख्तलिफ कबीलन जे जमातन जो अकीदो। असांजे तवांजे पीर मुर्शिद साईं हाले जी शरीफ वारन जो अकीदो। साईं बेर शरीफ वारन जो अकीदो। साईं जरार पौड़ वारन जो अकीदो। साईं अमरोट वारन जो अकीदो। सुमरानी शरीफ वारन जो अकीदो। आ ओ दुनिया वारो असांजो दिलबर नबी पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पेर मुबारकन खां वठी करे सर मुबारक ताईं हथ मथे करे चो रहमती रहमत आजो। बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह। जंहिंजो ईमान आहे इहो अक़ीदो आहे उहे हथ मथे करे सुभान अल्लाह चवनि। नंढा वॾा जवान पोला गॾिजी करे चओ सुभान अल्लाह। रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है, कितनी प्यारी नात है। वो चो हसनत जमीओ खिसाल है, लाजिम है हम पे बेगुमा जब तक रहे इस तन में जान। लाजिम है हम पे बेगुमा जब तक रहे इस तन में जान। वो हर दम रहे विरदे जुबान चो सल्लु अलैहि। असांजो ईमान असांजो अक़ीदो आहे अल्लाह साईं खां बाद पूरी कायनात खां मथे ज़मीन आसमान खां मथे चो मथे। हाँ आसमान ऐं ज़मीन जो पाण में मुनाज़रो थियो कि न। ज़मीन चयोसे मुँह में गुल फुल मेवा अतुर चंबेली खुशबूदार शयूं। आसमान चयोसि मुँह में सिज चंद्र तारा नजर करें रात जे वक्त में किदू न आसमान के सोनो बनायो आ सितारा। जमीन चीज यार मुँह में वदा वदा मालात, मुँह में वदा वदा घर, सोना सोना इंसान आपे त आलिम ज़ाहिद बुजुर्ग। आसमान चयो मोने नजर कर मुँह में वदा बुर्ज थी मां केतरे बुलंदी तक आया। मुँह में पाक फरिश्ता मुँह में हूरों
मुंह में जन्नत आए वो जमीन चवण लगुस ऐ आसमान लाज़ न कर नखरा न कर तुम्हें चंद्रमा ॾिठो आसमान तुम्हें ॾिठो ओ आसमान तुम्हें सिज के भी ॾिठो आ सुना चंद्र ॾिसण में आया जन्नत भी आए फरिश्ता नजर आया हुरूं भी आहिनि आसमान तो के खबर ना है मुझे मता पाक पैगंबर मोहम्मद अरबी नजर आओ जेका तो में ना चो सुभान अल्लाह हथ वठे करे चो सुभान अल्लाह एड़ो यार नजर आया मोहम्मद अरबी नजर आया घूमे पयो फिरे पयो मुझे मथा आसमान जे अखियुनि में पानी वही आया आसमान हार मई करे बैठो वो पांजे अल्लाह की अर्ज करने लगो ए मुझा अल्लाह मां बुलंद भी आया अल्लाह मुँह में सिज चंद्र तारा भी रखा थे अल्लाह मुँह में पाक फरिश्ता भी रखा थे जन्नत भी आए अल्लाह हुरूं भी हिले पर जमीन तमो का मारे भैया है अल्लाह जैमें मोहम्मद अरबी जड़ो घोट है अल्लाह हाने मेहरबानी करना एक मर्तबा सिर्फ एक मर्तबा मोहम्मद अरबी जा कदम मुबारक है मां आसबाल के भी लगे अल्लाह मोजो शाल भी बुलंद थी वही है एडो साईं जो शान है मेराज जी रात अल्लाह नबी के मेराज करायो आसमान जो सैर करायो महबूब जा कदमड़ा आसमान में लगे चुका आसमान जो शान आला बन जे वया खोल कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह मां कुरान जो दीदार कराया नारे था लगा नारे तकबीर शाने मुस्तफा ताज तक खत्म नबूवत नारे तकबीर अब खोलिया कुरान गालायो कयो दीदार कुरान जो अल्लाह से कुरान में ऐलान कयो आ कुरान जो बुधण तो सवाब आ चो इन सोने जो दीदार करण भी सवाब आ चो सुभान अल्लाह लगे तो ताने कुर्सी का पोया पेर कोने हां अले को सिर दरडियो से पोया को चपर दियो सुभान अल्लाह दाढ़िया अब अल्लाह से आसमान के भी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सैर कराए जै आसमान के पाक पैगंबर जा कदम मुबारक लगी चुका उन जो शान भी आला थियो खोल कुरान जो सुभान अल्लाह फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 15 से 12 है सूरज नालो सूरत बनी इसराइल है फरमे सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर जो सुभान अल्लाह मार्ज क्या पियो एड़ो नबी मिलो अल्लाह का बात अल्लाह का हेठ पूरी कायनात का मथे आसमान का मथे खुदा जो कसम जिब्राइल मीकाइल इसराफील तमाम फरिश्तन का मथे नबियन रसूलन का मथे रब का बात जे करे कंजो शाना जो असा जो ईमान आ मोहम्मद मुस्तफा जो शाना जो जुबान नारे तकबीर वडे आवाज से नारे जो जवाब दे भाई भैया तो मथे करे नारे तकबीर शाने मुस्तफा ताज तक खत्म नबूवत नारे तकबीर तो खुदा से तो कम है और सबसे ज्यादा खुदा से तो कम है और सबसे ज्यादा दो
आलमों में आला हमारे मोहम्मद। मुझे साईं जो शान बेमिसाल जो सुभान अल्लाह। बहरहाल मांझे को मौजू खणी आयो हाँ, मुझे पूरे मौजू जो को खुलासो छाहे अल्लाह सा सुलह पांजे रब सा ठाहो आहे जो सुभान अल्लाह। हाँ समझ में अचे थी कोई कौमी तकरारन जो ठा कराए, कोई बारन जे विच में ठा कराए, कोई रिश्तेदारन जो ठा कराए, कोई खूनी तकरार झेड़ल जा ठा कराए। छो त मुझे अल्लाह कुरान में फरमायो ठा करायो सुलह करायो, सुलह भलो आए पांजे बारन जे विच में झेड़ो न करायो। दुनिया वारो अल्लाह जो कसम है, दुनिया वारो दुनिया सा त छा कयो आ, तो पांजे दोस्तन सा छा कयो आ, रिश्तेदारन सा छा कयो आ। कौमी तकरार जेड़ा होया उन जा तो फैसला सुलह थी वया। अफसोस के रब सा जो सुलह न करायो, के रब सा जो ठा न करायो। अचो अज अल्लाह सा ठा कयो, अचो अज अल्लाह सा सुलह कयो। खुदा जो कसम आ जे करे तू कंहिंजे तॾे ते वेंदे ओ तुंहिंजी इज्जत कंदो। असां जे क़ौमी लिहाज़ सां असां तव्हां सभु बलोच बिरादरी वेठा आहियो, ख़ासि करे जे करे असां जे ताक़त जानी दुश्मन अची वञे चवंदा से अदा तॾे ते आयो आ, झेड़ो नथो ठहे, झेड़ो नथो ठहे। मयार मेणा कहिड़ा ॾियांस ओ तॾे ते आयो आ, बस मुंहिंजो ख़ैर आहे। यानी तॾे ते अचण वारे सां झेड़ो न हो। जेकॾहिं को हथ मथे करे हथियार फिटा करे उनखे बि न मारबो, चवंदा से अदा हार मञाए हथियार फिटा कयाए। जेकॾहिं पोइ बि कोन सां विणंदो चवंदा से हील मां खराम आहे, ही तो भाड़ो आहे। गैरती हुजे हा इन ते हथ न खणे हा, जेकॾहिं नस्ल वारो खानदानी हुजे हा तॾहिं ते आयल सां झेड़ो न करे हा। दुनिया वारो अज तव्हां सां सभु अल्लाह जे तॾे ते आया हो, रब जे तॾे ते आया हो। समझो मुझे वाइल के समझो, ताकि खुदा जो आसुहा मुझे दर्द के समझो, मुझे अंदाज़े मौजू के समझो। ही तॾो आए मुझे रब जो तॾो अल्लाह जो कुरान है। रब जे तॾे ते आया हा, मुजरिम आया हा, ॾोही आया हा, गुनाहगार आया हा, चौहार में आया हो, हथियार फिटा करे आया हो, तकबर मां तौबा करे आया हो, सीट छड़े आया हो। अल्लाह जे तॾे ते जेको ईंदो रब जो उन सां ठाह चो सुभान अल्लाह। तुंहिंजे तॾे ते को अचे ठा कंदेसि कि न ड्राह कंदेसि ॻाल्हायो। पर पोइ बि दुनिया वारे ठा ठूह में भरोसो कोन्हे। हा साईं, ठा करण खां बावजूद भी खतरो आहे कि न आहे? माण्हुनि ते त ईमान ई कोन्हे न, कसम खणंदा क़ुरान खणंदा, लेकिन पोइ बि केतिरा दुनिया में फ़ैसिला थिया तव्हां ख़बर आहे, उन खां बावजूद बि खून थिया कि न? ॻाल्हायो त सही। हिकु ॿिए ज़िले क़ौम जी ॻाल्हि थोरो ई आहे, पूरी दुनिया आहे। तव्हां ॾिसो यानी असांजे पोइ बि छा में एतबार कोन्हे, यकीन न आहे। अल्लाह फरमायो दुनिया वारो मां अल्लाह हिकु बार दफ़ा ठहंदो आहियां, पूरी ज़िंदगी न ठहंदो आहियां। ॿई हथ मथे करे खुदा जो कसम आहे। अल्लाह फरमायो मां हिकु बार दफ़ा ठहंदो आहियां, वरी ज़िंदगी भर न ठहंदो आहियां। तू जेसी तक न ठाहेंसि अचो कयो रब सां ठा, रब सां कहिड़ो झेड़ो, अल्लाह सां छा सीट सां तो पियो। दुनिया वारा हे रब जो तॾो आहे, असां तव्हां सभु गुनाहगार आया आहियूं, आसी हो ॾोही हो मुजरिम आहियूं। अल्लाह ठा जे लाइ
अल्लाह फरमाओ मुझा दिल बर नबी इन्हन के जो ही दुनिया में मां रब के पर जाओ सुले गयो ताके फायदो आहे छो तई दुनिया दारुल अमल आहे अमल कयो आखिरत दारुल जज़ा है कब्र दारुल जज़ा है हशर दारुल जज़ा है ये अमल जो घर आए आखिरत बदले जो घर है इते अमल कमाई दे ओ दुनिया वारो अल्लाह जो बुजुर्गों है वले है दुर्वेश है हजरत बालोल फकीर है बाजार में नजर आयो मुरीदन पूछो साईं तवा बाजार में केड़े कम सां आया हो बाजार वेण जी तजाए ना है ओ दुनिया रो मुझे दिलबर नबी फरमायो अहब्बुल बिलाद इलल्लाह मसाजिदुहा व अबग़ज़ुल बिलाद इलल्लाह अस्वाक़ुहा अल्लाह साईं के प्यारे में प्यारो जायो रब साईं के महबूब जायो चो मस्जिदों चो सुभान अल्लाह अया वडे आवाज रब साईं के महबूब जायो चो मस्जिदों अल्लाह साईं वट कावड़ वारियों जायो मबगूस जायो बाजार में छा थो करे साईं बालोल बुजुर्ग फरमायो अदा माहिन बाण जो अल्लाह सा ठा थो कराया चो सुभान अज मां भी ठा जे लायो आ पांजो पटको मेड़ खणी आयो आ तो हो पांजे रब सा आ सही कह पटका ला था भोतारन जे अग्या कह पांजा पटका ला था नवाबल जे अग्या जमीन ते वेई फेरिगू जेड़ा बंद कराया पांजे कौमन जे अंदर खबर ना है उन जी नियत छाए सियासत छाए पर खुदा जाने तू अज मुंजी नियत आए मां तवा के बाओ बदी मिलन तू तो गया पांजे रब सा सुलह ठा गयो अज सच्ची दिल सा तौबा करे थो जो सुभान अल्लाह तौबा कंदो के ना कंदो हां सही हां रब सा ठा मौजू रब सा ठा रब सा सुलह अज अल्लाह जे तडे ते वेठा हूं सब अल्लाह सा जे सामू मेड़ कणी आया हूं ये कुरान सुनो सदको रही बस अल्लाह असा गुनाहगार है बुधा असा तो माफी जा लायक ही को नयो ओ इन पांजे सोने कलाम जे सदके चो सा के माफ कर अल्लाह भैया तो मथे कर चो अल्लाह सा जी तौबा है चो अल्लाह सा जी सारी आ चो अस्तगफिरुल्लाह रब्बी हां बुधो दुनिया वारो अया मंजिल लगते आ छा जे लाता आया छा किया गजे बालुल फकीर फरमाओ बानन जे छा जे ला वेठो आया सुबह का शाम थी वई है मिट्टी मां भरल है भल बुधाओ बानन जो रब सा छा थो आ के न थो है अल्लाह वारे फरमायो अफसोस जेड़ी गाल मुझो अल्लाह तराजी है छा जे ला तैयार है सुले जे ला तैयार है सांगी वारा बाजार वारा इच्छा जेला तैयार को नैन सुले जेला तैयार को नैन ही बाजार में घुमण वारा होटलन ते वेहण वारा टीविन ते फुजूल वेहण वारा सीट करण वारा पांजे जवानी में मस्त हुआ नशे में गुम हुआ इनन के छा जो को इरादो लायो कोई भालोल फकीर के वक्त खां बाद में वरी कब्रस्तान में नजर आयो साईं कब्रस्तान में छाता गयो ये तो वेण जी जगह ना है सुमन जी जगह ना है जीवन जो रब सा छा तो करो सुबह का शाम थी वैया साई बुधाओ छा थियो आके लथो अल्लाह वारे फरमायो अदा अफसोस है अज कब्र वारा तो रुविल पया मिलतू कल पया दाहू कल पया तरफ सा छा करायो अज अल्लाह राजी रहे अज अल्लाह का वड़ लाए मुझो रब गुस्से में आए कल हु जमानो आयो
कबर वारा कबर का बार होया इन्हनि खे ठा जी ज़रूरत न है अल्लाह राज़ी होयो अज अल्लाह नाराज़ है कबर वारा ठा जे ला तैयार दुनिया वारो अज वादो कयो इंशाअल्लाह मरी वञण खां अॻु में पंहिंजे रब सां छा करे वेंदासीं कहिड़ो रब आहे जेको सॾे थो तोखे ओ रब आहे जेको हर वक्त तो सां गॾु आहे ओ रब आहे कहिड़ो रब आहे जेको निंड में भी गॾु आहे जाग में भी गॾु आहे कहिड़ो रब आहे तो सां वेझो आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह चो मां कुरान जो दीदार कराया ॾाढा त चो अयां बुलंद आवाज़ सां फरमाए तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ब्याह सिपारो है सूरज जो नालो सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान हुआ बुधो दुनिया जा मुसलमान फरमाए वाइदा सालक इबादी अन्नी फइल्ली करीब उजीब दावत दाई इदा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून बैयत मथे करे तो सुभान नारो लगन खपे बुलंद आवाज़ नारे जो जवाब दे बुलंद नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर अल्लाह अकबर कबीरा मुझा दोस्तों रब साईं सदे पयो के ना गालायो वाइदा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब अल्लाह फरमाओ जने बानो मुखे सदींदो आ इए न सोचे त मुझो अल्लाह परे आले करे सरड़ा बुधंदो महीने का बाद हफ्ते का पो साल का बाद पढ़ो थी दोस्तने ना अल्लाह से फरमायो इन्नी करीब मां रब करीबा नजदीका केतरे कदर वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद चो सुभान अल्लाह वह कुरान चो सुभान अल्लाह साजे रग का वधी करीबा उजीबु दावत दाए दादान जेको मां रब के सदी दुआ पो मां अल्लाह उनके जी करे जवाब ॾींदो आ जी मुंहिंजा अल्लाह तू ॾाढो प्यारो आ चो सुभान अल्लाह रब साईं पाण मिठड़ो उनजो कलाम भी मिठो आहे के न मुंहिंजा दोस्त कुरान अज़मतन वारो मौजूज़ो आ कुरान सही बुधो कुरान मां त कुरान खोले खोले बयान कंदो आ कुरान जो बुधण भी सवाब आ इन सोने जो दीदार करण भी कुरान जो मौजूज़ो कुछ कुरान जे शान के भी बुध अल्लाह अकबर कबीरा कारी अब्दुल बासित मिस्र जो जमाल अब्दुल नासिर सदर मिस्र जो रूस जे दौरे ते वियो सब रूसी कम्युनिस्ट मानो आदारिया होया उनके कुरान जो को पहचान भी न हो सदर के चो बाबा ताट कुरान पुराणियों इन में गालियों माज़ल्ला तमाम मुसलमान हर वक्त चंदे जे पोया मुल्क भी ता जो चंदे चंदे जे पे वाले आए के ना असा जो मुल्क पाकिस्तान भी चंदे ते ना यहाँ भी चो धिके दे दो हाँ सही आहे के ना चंद्र ने मुल्क के किथे वही पहुंचायो मुसलमान जो एड़ो मुल्क पाक मुल्क कुरान वारो मुल्क दुआ के अल्लाह ज़ालिमन का जिद छुड़ाए क्या जन जे हथ में अची वियो आहे साईं बेर वर रहमतुल्लाह अलैहि वारन फरमायो उन वक्त खां डिजो जने तां जो मुल्क कादियानन जे वर छड़ी वे कादियानन जे हथ में आहे के ना तंहिंजे करे चई तां चंदे जे पोया तां जो मुल्क भी चंदो वठे तां जा मस्जिद ऐं मदरसा छा देनो आ तां के कुरान अस्तगफिरुल्लाह रूसन जे असां जो रेड बुक खणी वयो तां पांजे मुल्क में
जदीद गालियों ताके सेखारींदासीं जदीद गालियों ऐं मामलात वधाईंदासीं तालुक जोड़ींदासीं सदरन के जवाब ॾिनो पंहिंजे हाल मुताबिक़ मुसलमान हुयो पर उन्हनि जी ॻाल्हि दिल ते असर करे वियसि दिल ज़ख्मी थी पियसि जो मोमिन मुसलमान केॾो बि गुनाहगार हुजे पंहिंजे क़ुरान जे ख़िलाफ़ लफ़्ज़ बर्दाश्त न कंदो आहे सुहिणे नबी जे ख़िलाफ़ सहाबा अल बैत जे ख़िलाफ़ लफ़्ज़ बर्दाश्त न कंदो आहे छो त मुसलमान आहे छो त नबी जो आख़िर उम्मती आहे केॾो बि गुनाहगार हुजे ॿुधो दुनिया जा मुसलमान नबी जो उम्मती आहे उनखे नबी सां ॾाढो प्यार हूंदो केॾो बि खणी गुनाहगार हुजे आहे के न इन ॻाल्हि खे हिते थोरो बिहारियूं था ताके नबी साईं जो शान बुधाया उन गुनाहगार जो नबी सां इश्क साईं अता अल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह सभिनि खे ख़बर आहे हां साईं